अवांखे अपडेट कयूं। लाड़काणो में पुलिस जूं ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाइयूं, 15 जवाबदार गिरफ्तार, हथियार बहत कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदासीं। नवदेरो पुलिस आमिर सोलंकी के 3 किलो चर्च समेत गिरफ्तार करे वरितो। ज़ुहैब जूड़े जो, सजाद शाह, फरहान अबड़ो, सिकंदर जूड़े जो ऐं ॿियनि खे गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार समूरनि जवाबदारनि मथां केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। अपडेट कंदासीं। लाड़काणे खां पुलिस जूं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं, 15 जवाबदार गिरफ्तार, हथियार हथ। अहम ख़बर है, नवदेरो पुलिस आमिर सोलंकी के 3 किलो चर्च समेत गिरफ्तार करे वरितो। ज़ुहैब जूड़े जो, सजाद शाह, फरहान अबड़ो, सिकंदर जूड़े जो ऐं ॿियनि खे गिरफ्तार कयो वियो। गिरफ्तार समूरनि जवाबदारनि मथां केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे। अवांखे अपडेट कयूं। लाड़काणो में पुलिस जूं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं, 15 जवाबदार गिरफ्तार। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समूखा जी। रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहे? जी बिल्कुल, लाड़काणो पुलिस ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई कंदे इश्तिहारी रूपोश ऐं घुर्बल 15 जवाबदारनि खे गिरफ्तार करे हथियार, मंशात, चोरी थियल 4 मोटरसाइकिलियूं ऐं फ़ोनियूं हथ करण जी पुलिस अहिड़ी दावा कई आहे। ऐं नवदेरो पुलिस घुर्बल जवाबदार आमिर सोलंकीअ खे 3 किलो ऐं 100 ग्राम चर्स समेत घुर्बल जवाबदार ज़ुहैब जूड़े जो खे डोकरी पुलिस 4 जवाबदार मंशात फरोशन ऐं इश्तिहारी जवाबदार सजाद शाह के 1 किलो 400 ग्राम चर्स समेत गिरफ्तार किया है। जवाबदार फरहान अबड़ो के 400 ग्राम चर्स समेत मंशात फरोश, रियाज सुमरो के 450 ग्राम चर्स समेत मंशात फरोश, सिकंदर जूने जो के 400 ग्राम चर्स समेत एयरपोर्ट पुलिस संगीन नोयत के केसर में मुलविस घुर्बल जवाबदार मोहम्मद पनाह के बिगेल लाइसन, पिस्टल ऐं गोलियुनि समेत दड़ी पुलिस संगीन नोयत के केसर में मुलविस घुर्बल जवाबदार ज़फर जतोईअ के जेका है मार्केट पुलिस मंशात फरोश जवाबदार वाहिद राजपूत के 900 ग्राम भंग समेत वारस ॾिनो माशी। पुलिस जुआ जे अॾे ते छापोणी अली रज़ा माजिद समेत 5 जुआरनि खे रतेदरो पुलिस जवाबदार अब्दुल रज़ाक जलबाणी के 4 किलो भंग समेत गिरफ्तार करे वरितो आहे। ऐं ॿिए पासे दड़ी पुलिस इरशाद इब्राहिम जेको आहे उन DSP अब्दुल मालिक भुट्टो पुलिस हबीब रहमान ऐं धामरा पुलिस ज़ुल्फ़कार अलीअ जी गुम थियल जेके चोरी थियल मोबाइलियूं उन्हनि खे हथ करे असली मालिकनि हवाले करे छॾियूं आहिनि। पुलिस गिरफ्तार समूरनि जवाबदारनि मथां अहिड़ी नोयत जा केस दाख़िल करे उन्हनि जी जांच जेकी आहे उहा शुरू करे छॾी आहे। जी महिरबानी अवां जी रशीद, अपडेट करण लाइ।